अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां महर फ़क़ीर। हिन वक़्तु कराची जे सिंधी समुंड ते आचार्य जे ॾींहुं घुमण आयो आहियां। सो दिलि चयो त अव्हांखे बि थोरो समुंड जो दीदार करायां। पोइ हीअ पोयां समुंड आहे, पाणी में छोलियूं थोरियूं घटि आहिनि हवा जे दॿाव जे करे। सो अलाह ख़ैरु कंदो। ठीक है, सो मोकलानी ना है। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर, कराची के सिंधी समुंड किनारे ते। खुदा हाफ़िज़।